कोई एफआईआर कटाइण न आयो मुल्क में का चोरी बोरी नथी थिए असां हमारे शहर में साहब जा सुबह आ कोन को अची नो साईं जी जी मां फराद लिखण आई आहियां साहब वे फराद लिखण आई आ ज़ाले मुझे वे साईं मुंह मारे मूंखे तंग मारियो आहे हिन छो छा तो दे साईं सॼे महीने पघार ई कोन थो ॾे मूंखे यो शगुफ्ता तू हेडी छो आईया मुआइने न अचो त काॾे वञा तोखे पघार मां कीअं ॾिनी 6000 मिलिया पघार तोखे ॾिनमि न उहो बि हिकिड़ो दफ़ो ऐं हे इन खे वठी ॾी मां उहो बि हिकिड़ो दफ़ो ऐं हे जो टे जोड़ा हिन महीने वठी ॾींदा मां मुआ हिकिड़ो दफ़ो वठी ॾेई न ऐं हीअ मोबाइल जो वठी ॾी मां इहो बि हिकिड़ो दफ़ो सभु हिकिड़ो दफ़ो ऐं इहे 350 रुपए तुंहिंजा नंढा झुमका मिलिया उहे उहो बि हिकिड़ो दफ़ो सभु हिकिड़ो दफ़ो हा हाणे हीअं करे हिन महीने जी पघार तूं मूंखां वठी वञा उहा बि हिकिड़ो दफ़ो ओरे आ मुसा मिल बबली तोई त लुटी आ मुझी दिल बबली ओरे ए म्यूजिक देने के गड्डी थी बजे आते आते बात साड़ी ने आ रही कोई भी कोने को ओरे आ मुसा मिल बबली बाबा तोई त लुटी आ मुझी घर में कोई कोने छा घर में बड़ो तो मां है ना न वडो कोई घर में वडो तांजो अबू किथे आ अबू तो अंदर आ अच्छा भला अम्मी उहा बि अंदर आ अबू ता हां अच्छा भला घर जो को वडो डाडो हूंदो न तांजो डाडो या डाडी डाडो मथे इन्ना लिल्लाह मथे मने कोठे ते सफा मथे न ता आया केड़े किस्म में माण्हू आयो अच्छा अच्छा बहरहाल बाबा ता वडा तवा आयो हा वडे मां आया मने इस में करे वडे में वडो इयो आ त नंढे में नंढो केतिरो हूंदो बहरहाल बाबा तव्हां में हिकिड़ो ज़रूरी कमु हुयो असां आया आहियूं मनसूबाबंदी महकमे तरफ़ां तो असांखे ॾिसणो आहे त हर घर में घणा ॿार आहिनि ताकी आबादी ते कंट्रोल करे सघिजे ठीकु आहे बाबा हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां पाण में घणा भाइर भेनर आहियो हिकु त अबू झलियो आहे हुनखे ॿुधाईंदो न कर पर हाणे तव्हां ॿुधायो था पोइ गणे त न सघंदुमि मसइलो थींदो पोइ तव्हांखे ॿुधायां थो नाला खणी हा हिसाब तव्हां पाण लॻाइजो कैलकुलेटर खणी आया आहियो हा अरे ठीक है मां ॿुधायां तव्हांखे माना वॾे मां आहियां बबलू उन खां पोइ माना वकार खां पोइ नियाद खां पोइ उन्नू रशीद ॿियो कहिड़ो हा वाहिद रज़ा ऐं पप्पू गुल्लू नजीम बि न हिकिड़ो मिंट हाणे न जेतिरा हूंदा ओतिरा ॿुधाईंदासीं न ऐं नजब ऐं कालू ऐं दाफो ऐं नजमा नाज़िया ऐं वकार विकी ऐं धनी बख्शा ऐं अयाज़ नासिर नसीर ऐं बस बाबा बस एतिरा सारा ॿार तुंहिंजो पीउ कमु कहिड़ो कंदो आहे इहो ई कमु कंदो आहे न बस हाँ हा अजीब माण्हू बस का खबर है केरा खबर ही कोन थी पे माण्हुनि खे यार वो गाला है कि न तो रुको चुप कहीं बीठो है बस ओ भाऊ कन्ना तेरे को फोन हेलो यार ये तो सही बकला का ध्यान इन बड़ा ताई बीठो है यार अजीब मखलूक का तेरे को समझ में न तो अचेगा बस यार हजारे कम है न्यारा सांगे एकड़ी को फोन करनी है यार अरे अदा खड़कायो उसका यार असांखे बि ॻाल्हाइणो आहे यार खड़कायो ओ भाऊ छा पियो ॻाल्हाई ॿाहिरि त अच फर्नीचर या हुन पासे को मुंहिंजी घरवारी थी ॻाल्हाए हां